मुस्लिम लीग नून जे सेनेटर इरफान सिद्दीकी चेयरमैन पीटीआई बैरिस्टर गोहर जे आर्मी चीफ सां मुलाक़ात वारे बयान ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त हिक ई वक़्ति घणनि दरवाज़नि वसीले ॻाल्हियूं नथियूं थी सघनि। समाजी राब्तनि वारी वेबसाइट एक्स ते पंहिंजे बयान में सेनेटर इरफान सिद्दीकी जो चवणो हो त खेसि बैरिस्टर गोहर जी आर्मी चीफ सां मुलाक़ात जी समूरियुनि ॻाल्हियुनि बाबति ॼाण आहे। बैरिस्टर गोहर चयो त आला तरीन फ़ौजी सतह ते ॻाल्हियूं शुरू थी वियूं आहिनि जेकी इत्मिनान जोगियूं आहिनि। हुन चयो त ॿिनि टिनि दरवाज़नि वसीले ॻाल्हियूं हिक ई वक़्ति नथियूं थी सघनि। नंढनि दरवाज़नि दरियुनि ऐं रोशनदाननि मां झातियूं पाइण जो को फ़ाइदो नाहे। जेकॾहिं इहो दरवाज़ो खुली वियो आहे जंहिं लाइ साल खां कोशिशूं करे रहिया हुआ त पोइ हीअ कोशिश छॾे ॾियनि। सेनेटर इरफान सिद्दीकी चयो त बानी पीटीआई आर्मी चीफ सां बैरिस्टर गोहर जे मुलाक़ात ते इत्मिनान जो इज़हार करे रहियो आहे जॾहिं त अलीमा ख़ान बि मुलाक़ात खे बहितर अमल करार ॾेई रही आहे। वाज़ेह त ॿ ॾींहं अॻु बानी पीटीआई सां मुलाक़ात बाद जेल ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे बैरिस्टर गोहर चयो त हुन ऐं अली अमीन गंडापुर जी आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ात थी हुई जंहिंखे पीटीआई बानीअ हाकारी करार ॾिनो आहे।